वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक्का तुक़ातिह व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाहा व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि श्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद व अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू लहू मिन क़ब्लि अन यअतियकुमुल अज़ाब सुम्मा ला तुनसरून। तमाम किस्म जो तारीफ़ूं वॾाई वाखाण अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइ जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक मालिक राज़िक आहे। अणगणिया अल्लाह ताला दुरूद ऐं सलाम हुजनि मुंहिंजे अवाज़े महबूब इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पाकीज़ा मुक़द्दस मुतहर ऐं मुबारक ज़ात गिरामी जे लाइ हम्दो सना खां बाद इन ॻाल्हि में को शक नाहे त अल्लाह ताला जी तमाम मखलूक़ात मां सब खां बेहतर, सब खां अफजल, सब खां आला जेका मखलूक है वह इंसान है। पर इंसान
पंहिंजो हर मसलो पाण नथो हल करे सघे। किथे न किथे हिन इंसान खे मदद जी ज़रूरत पवे थी, कंहिंखां ताउन वठण जी ज़रूरत पवे थी। ऐं जॾहिं मदद जी ज़रूरत पए त इस्लाम जो इहो मुतालबो आहे, ऐं इंसान तोखे जॾहिं बि मदद जी ज़रूरत पवे सभ खां पहिरीं तूं पंहिंजे रब ॾांहुं मोटी अच। सभ खां पहिरीं तूं पंहिंजे रब खां घुर। छो? इन जे लाइ जो हिन दुनिया जे अंदरि जेका बि शइ आहे, ही ज़मीन, ही आसमान, ही पहाड़, ही घर, ही समुंड, ही दरिया, ही ॿेड़ियूं, ही कश्तियूं, ही जानवर, ही परिंदा, सब जा सब इंसान जे लाइ ठाहियल आहिनि। सख़्ख़र लकुम मा फ़िस समावाति वल अर्ज़। इंसान इस सब जी सब जेका शइ आहे दुनिया जे अंदरि, इहा तुंहिंजे लाइ आहे। अस्बग़ अलैकुम निअमहु ज़ाहिरतन व बातिना। इंसान अल्लाह ताला तुंहिंजे लाइ हर नेमत खे मुकम्मल करे छॾियो, पूरो करे छॾियो। चाहे उहा नेमत ज़ाहिरी हुजे, चाहे उहा नेमत बातिनी हुजे। इंसान खे इहा ख़बर नाहे हिन अख जे अंदरि छा आहे, लेकिन अल्लाह ताला हिन अख खे मुकम्मल करे छॾियो। इंसान खे इहा ख़बर नाहे त कन कीअं ॿुधे थो, लेकिन अल्लाह तबारक व ताला उनखे मुकम्मल करे पैदा कयो। ऐं इन जे लाइ बि अल्लज़ी ख़लक़क फ़सव्वाक फ़अदलक। ऐं इंसान तो इन लाइ बि अल्लाह खां घुर जो तोखे पैदा करण वारो, तोखे ठाहिण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। तुंहिंजी सूरत खे ठाहिण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। फ़अदलक, तुंहिंजे अंदरि एतदाल रखण वारो अल्लाह ताला आहे। जेकॾहिं रत जो दौरो वधी वञे तॾहिं बि इंसान बीमार, जेकॾहिं रत जो दौरो घटिजी वञे तॾहिं बि इंसान बीमार, जेकॾहिं दिलि जी धड़कन वधी वञे तॾहिं बि इंसान बीमार, जेकॾहिं दिलि जी धड़कन घटिजी वञे तॾहिं बि इंसान बीमार। ऐं इंसान तोखे अल्लाह ताला जेकॾहिं ठाहियो, तुंहिंजी तस्वीर ठाही, फ़अदलक, उन खां पोइ तुंहिंजे अंदरि एतदाल रखियो। मुंहिंजा दोस्त, इस्लाम जो इहो मुतालिबो आहे त जॾहिं बि मोटी, जॾहिं बि मदद घुरी, जॾहिं बि रुजू करी पंहिंजे रब्बुल आलमीन ॾे कर। ऐं इहा इंसान जी फितरत आहे। वइदा मस्सन नास ज़ुर्रुन दअऊ मुनीबीन इलैहि। जॾहिं इंसान खे तकलीफ़ पहुचंदी आहे पोइ अल्लाह जे दर ॾांहुं भॼी ईंदो आहे, अल्लाह ॾांहुं भॼी ईंदो आहे। पर जॾहिं उहा तकलीफ़ हटी वेंदी आहे पोइ इंसान अल्लाह खे विसारे छॾींदो आहे। इहा इंसान जी फितरत आहे। इंसान अल्लाह खां सिवा केॾां वञी बि नथो सघे। दोस्तो, समझदार माण्हू त उहे आहिनि जिन मजबूरी में, लाचारी में, मुश्किल में, परेशानी में त अल्लाह खे सॼो, लेकिन खुशी में, फरागदी में, सेहत में, खुश दिली में भी अल्लाह के न विसारियो। चाहे उन्हनि जे मथां तकलीफ़ हुजे या न हुजे, हर वक्त उन्हनि अल्लाह के याद कयो। दोस्तो, कुरान मजीद खोले पढ़ी ॾिसंदो, कुरान मजीद में तव्हांखे अंबिया किराम जा वाक़ियात मिलंदा। उन्हनि खां जॾहिं ख़ताऊं थियूं, जॾहिं उन्हनि जे मथां मुश्किलूं आयूं, जॾहिं परेशानियूं आयूं, जॾहिं हू बीमार थिया, उन्हनि अल्लाह ॾांहुं रुजू कयो, मोटिया त अल्लाह ॾांहुं मोटिया। उन्हनि राबितो जेकॾहिं क़ाइमु कयो, पंहिंजे पालणहार सां कयो। सभ खां पहिरीं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ता थी, अल्लाह ताला जन्नत खां कढी छॾियो, ज़मीन ते आयो, परेशानियूं, तकलीफ़ूं, अल्लाह ॾांहुं रुजू करण लॻो। रब्बना ज़लमना अनफुसना व
इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। असां खे जो पैगाम ॾिनई, ए इंसानो तव्हां खां बि ख़ता थी सघे थी, इंसान त ख़ता जो पुतलो आहे, इंसान खां ख़ता थी सघे थी, पर जेकॾहिं तव्हां खां ख़ता थी वञे फौरन अल्लाह ॾांहुं रुजू करणो आहे, अल्लाह ॾांहुं मोटी अचणो आहे, राबितो क़ाइमु करणो आहे, अल्लाह सां करणो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद के अंदर फरमायो, या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। ए मुंहिंजा बंदो, जिन पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयो आहे, जिन गुनाह कया, जिन ख़ताऊं कयूं, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत का ना उम्मीद न थियो, अल्लाह जी रहमत का मोटी न वञो, अल्लाह जी रहमत का मायूस न थियो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह ताला तव्हांजा सब गुनाह मिटाए छॾींदो, नेकिन में तब्दील करे छॾींदो, ख़त्म करे छॾींदो। शर्त इहो आहे, अल्लाह ॾांहुं मोटी अचो, अल्लाह सां राबितो रखो, अल्लाह सां पंहिंजो ताल्लुक़ रखो। उन खां पोइ इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जो घर काबतुल्लाह तामीर करे तो पंहिंजे पुट इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम सां घर तामीर करे, अल्लाह सां राबितो करे तो, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ए मुंहिंजा पालनहार, ही जेको असां नेकी जो कमु कयो आहे, ही जेको असां तुंहिंजो घर ठाहियो आहे, ए अल्लाह हिन नेकी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। ए अल्लाह हिन पंहिंजे घर के आबाद फरमा। ए अल्लाह ही जेका असां नेकी कई आहे, हिन नेकी के पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। इहो ई पैगाम मिलियो, ए इंसानो जेकॾहिं नेकी कयो तॾहिं पंहिंजे रब सां ताल्लुक़ रखो, पंहिंजे रब सां राबितो रखो, पंहिंजे रब वटि उन नेकी खे क़बूल करायो। उन खां पोइ सैयदना यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मच्छी जे पेट में हलियो वियो, ऊंदाहियूं आहिनि, राति जो ऊंदाहियूं, पाणी जो ऊंदाहियूं, मच्छी जे पेट जो ऊंदाहियूं, लेकिन अल्लाह ॾांहुं रुजू करे तो, अल्लाह सां राबितो क़ाइमु करे तो, चवे तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ए अल्लाह तू पाक आहीं, तोखां सिवा को माबूद कोने, तोखां सिवा को बि इबादत जे लाइक़ कोने। ए अल्लाह तू पाक आहीं, ज़ालिमनि मां आऊं आहियां। अल्लाह ताला फरमाए तो, पोइ असां हुनखे नजात ॾिनी, मच्छी जे पेट मां ॿाहिरि कढो। उन खां पोइ सैयदना याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो पुट जुदा थी वियो, यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम का वावेला काने, को मातम कोने, तकलीफ़ आ ऐं जुदाई हिकु ॿिनि ॾींहंनि जी न, हिकु ॿ महीननि जी न, हिकु ॿ सालनि जी न, सालनि जा साल यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां दूर थी विया, परे हलिया विया। लेकिन याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो राबितो अल्लाह सां हो, इन्नमा अश्कू बस्ती व हुज़्नी इलल्लाह। ऐं पंहिंजे गम जी शिकायत, पंहिंजे तकलीफ़ जी शिकायत पंहिंजे पालनहार खे ॾियां थो, पंहिंजे गम खे पंहिंजे पालनहार ते छॾियां थो। हिन गम खे ठीकु करण वारो जेकॾहिं को आहे, मुंहिंजो रब आहे। हिन गम खे जेकॾहिं दूर करण वारो को आहे, मुंहिंजो रब आहे, मुंहिंजो पालनहार आहे। दोस्तो, उन्हनि नबियुनि जेकॾहिं राबिता रखिया, ताल्लुक़ रखियो, पंहिंजे रब सां रखियो, पंहिंजे रब सां जुड़िया रहिया, अल्लाह ताला उन्हनि जो मदद बि कई, अल्लाह ताला उन्हनि जे तकलीफ़ खे बि दूर कयो। उन खां पोइ सैयदना अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बीमार थी पिया, हिकु या ॿिनि ॾींहंनि जी बीमारी न, हिकु या ॿिनि महीननि जी बीमारी न, हिकु या ॿिनि सालनि जी बीमारी न, 18 साल बीमार रहिया, लेकिन बेसब्री न आहे, अल्लाह जी रहमत का ना उम्मीद न थिया। छा चवण लगा,
रब्बी इन्नी मस्सनी दुर्र व अंत अरहमुर राहिमीन। ए अल्लाह जेका ही मुखे तकलीफ पहुती आ, इन तकलीफ जे मथा तू ही रहम करण वारो आहीं, इन तकलीफ के तू ही टारण वारो आहीं, तू ही सब खां वधीक रहम करण वारो आहीं। अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहो ही पैगाम ॾिनो, ए इंसानो बीमारियूं तव्हांखे बि लॻी सघनि थियूं, बीमार तव्हीं बि थी सघो था, बीमारियूं तव्हां वटि बि अची सघनि थियूं, पर जॾहिं बीमार थियो राबितो पंहिंजे रब सां रखो, ताल्लुक पंहिंजे रब सां जोड़ियो। जेकॾहिं जुड़िया रहो त पंहिंजे रब सां जुड़िया रहो, मदद घुरो पंहिंजे रब खां घुरो, ताउन घुरो पंहिंजे रब खां घुरो। ॿिया त थियो असांजो महबूब पैगंबर मोहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं का तकलीफ़ ईंदी हुई, को गम का परेशानी, इज़ा हज़बहु अम्रुन फसल्ला, सहाबा फरमाइन था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के का तकलीफ ईंदी हुई, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज पढ़ंदा हुआ। नमाज के जरिए अल्लाह का मदद घुरंदा हुआ, बल्कि अल्लाह के प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के तालीम याद ॾिनी, सबक इहो सिखारियो, ए इंसानो दुनिया में हर वक़्त, हर सेकंड में, हर लम्हे में, हर साह से पंहिंजे रब सां ताल्लुक रखो। जॾहिं घर में दाख़िल थियो तॾहिं बि पंहिंजे रब सां ताल्लुक हुजे, बिस्मिल्लाह जे कलमे सां दाख़िल थियो। जॾहिं पंहिंजे घर वारनि वटि अचो उन जे मथां सलाम वरायो, तॾहिं बि पंहिंजे रब सां ताल्लुक हुजे। जॾहिं बिस्तर ते सुम्हो तॾहिं बि पंहिंजे रब सां ताल्लुक हुजे। अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया, जॾहिं निंड मां उथो तॾहिं बि पंहिंजे रब सां ताल्लुक हुजे। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बअदमा अमातना व इलैहि नुशूर, जॾहिं तव्हांजे साम्हूं खाधो पेश कयो वञे तॾहिं बि बिस्मिल्लाह करे पंहिंजे रब सां ताल्लुक जोड़े पोइ उन खाधे खे खाओ। जॾहिं खाधो खाई फारिग थियो तॾहिं बि ताल्लुक पंहिंजे रब सां हुजे, अल्हम्दुलिल्लाह जे कलमे सां। जॾहिं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरो था सफ़र जे लाइ, बनी ते तालीम जे लाइ, कंहिं मसइले जे लाइ, बाज़ार में वञण जे लाइ, पंहिंजे ड्यूटी ते वञण जे लाइ, तॾहिं बि पंहिंजे रब सां ताल्लुक जोड़े पोइ निकिरो। बिस्मिल्लाहि तवक्कलतु अलल्लाहि वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। जेको शख्स इहो कलमो पढ़े तो, सही में हिब्बान जी रिवायत है, फरिश्तो अचे तो, फरिश्तो उनके जवाब दे तो, हुदीता व कुफीता व गुतीता व तनहा अन्हु शैतान। उनके चयो वञे तो जेको बानू पंहिंजे घरां खां निकिरंदे इहा दुआ पढ़े तो, बिस्मिल्लाहि तवक्कलतु अलल्लाहि वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। उन बाने के चयो वञे तो, ए बाना हुदीता, तोखे हिदायत में मिली वई, व कुफीता, अल्लाह तुंहिंजे लाइ काफ़ी थी वियो, व बुतीता, तोखे हर तकलीफ़ खां महफूज़ कयो वियो, अल्लाह जी निगहबानी मिली वई, व तनहा अन्हु शैतान, ऐं शैतान खे तोखां दूर कयो वियो आहे। इहो उन जो इनाम आहे, उन जी फज़ीलत आहे, जंहिंजो ताल्लुक पंहिंजे रब सां जुड़ियल आहे, जंहिंजो राबितो पंहिंजे रब सां आहे। हर वक़्त, हर साह ते, हर लम्हे पंहिंजे रब खे यादि करे थो, पंहिंजे रब जो ज़िक्र करे थो, पंहिंजे रब सां ताल्लुक रखे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ताइफ़ ॾांहुं विया, ताइफ़ में ताइफ़ वारनि पत्थर हया, एतिरे क़दुरु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म मां रत वहण लॻो। उहो रत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे जूतनि में पहुतो तो उहे जूता नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे पेरनि सां चंबड़ी विया। एतिरे क़दुरु दोस्तों ही ज़बान बयान करे नथी सघे
एतरे कदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम या तकलीफ बर्दाश्त न करे सघिया, बेहोश थी करे किरी पिया। पर जॾहिं उथिया जिब्रील आया, चवण लगा, ए अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तमां इजाजत ॾियो, इन्हनि ताइफ वारनि खे असीं ख़त्म करे छॾियूं, इन्हनि खे नेस्तो नाबूद करे छॾियूं, इन्हनि खे ज़मीन तां मिटाए छॾियूं। दोस्तों, माफ़ करण जो मज़ो तॾहिं आहे जॾहिं इंसान वटि ताक़त हुजे, जॾहिं इंसान वटि हर शइ मौजूद हुजे, उन जे बावजूद पंहिंजे दुश्मन खे माफ़ करे। वॾो दिलेर उहो आहे। माफ़ करण जो मज़ो तॾहिं आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ दुआऊं कंदा रहिया, चवण लगा, अल्लाहुम्मा हदी कौमी फइन्नहुम ला यअलमून। उन वक्त, उन टाइम जॾहिं होश आयो, तॾहिं बि ताल्लुक़ राबितो पंहिंजे रब सां हो, पंहिंजे रब ॾांहुं रुजू करण लगा, पंहिंजे रब ॾांहुं राबितो क़ाइम करण चवण लगा, ए अल्लाह, हिन कौम खे हिदायत ॾे, हिन कौम सुञातो ई नाहे, हिन कौम खे इहा ख़बर ई नाहे त असांजी भलाई कहिड़ी ॻाल्हि में आहे। दोस्तों, अंबिया इकराम जो पैगाम छा हुयो? हर वक्त राबितो पंहिंजे रब सां हुजे, ताल्लुक़ पंहिंजे रब सां हुजे, चाहे ख़ुशी हुजे, चाहे ग़मी हुजे, चाहे तकलीफ़ हुजे, चाहे मुश्किल हुजे, चाहे परेशानी हुजे, चाहे बीमारी हुजे, चाहे पंहिंजा जुदा थी वञनि, चाहे पंहिंजा विछड़ी वञनि, चाहे पंहिंजा कटिजी वञनि, पर ताल्लुक़ राबितो पंहिंजे रब सां हुजे। दोस्तों, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो सहाबी काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं जंगे तबूक खां पोइते रहिजी विया, अल्लाह ताला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे वही करे ॿुधायो त काब सां अॼु खां पोइ केर बि न ॻाल्हाए, जेसी ताईं आउं इन जे लाइ को फ़ैसिलो आसमान तां नाज़िल न कयां। काब फरमाए थो, उहो दौर हुयो, मूंसां ॻाल्हाइण वारो केरु कोन हुयो, जंहिंसां ॻाल्हाईंदो हुअसि उहो मुंहुं फिराए हलियो वेंदो हो। हत्ता के ईअं बि थियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो पैगाम आयो, ए काब, हाणे पंहिंजी घरवारी खां अलॻि थी वञ, हाणे पंहिंजी घरवारी खां अलॻि थी वञ। काब रज़ी अल्लाह ताला अन्हु चवण लगा, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कुछ टाइम लाइ अलॻि थियां या हमेशा हमेशा हिनखे अलॻि करे छॾियां? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, कुछ टाइम लाइ, जेसी ताईं अल्लाह ताला को फैसलो नाज़िल करे। दोस्तों, तकरीबन 2 महीननि जे करीब टाइम गुज़री चुको, लेकिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मदीने में को बि ॻाल्हाइण वारो न हो। जॾहिं अल्लाह ताला जी माफ़ी जो ऐलान नाज़िल थियो, काब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, आउं पंहिंजे घर हुयुसि, मूं हिकु घोड़े जो आवाज़ ॿुधो, उन घोड़े जे मथां जेको सवार हो, उन सवार जो आवाज़ उन घोड़े खां वधीक हो, ऐं चवण लॻो, अबशिर या काब, अबशिर या काब, अबशिर या काब, ए काब तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी हुजे, ए काब तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी हुजे। काब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जॾहिं उहो सहाबी मूं वटि पहुतो, मूंखे चवण लॻो, ए काब ख़ुशि थी, अल्लाह ताला तुंहिंजी माफ़ी जो ऐलान आसमान तां नाज़िल करे छॾियो आहे। काब रज़ी अल्लाह ताला अन्हु
खुश थी करे सजदे में किरी पिया। दोस्तों छा पैगाम मिलियो, जॾहिं खुशी मिले तॾहिं बि ताल्लुक, तॾहिं बि राबितो पंहिंजे रब सां हुजे। काब रज़ी अल्लाह ताला अन्हु उन खां पोइ उहा कमीज़ पंहिंजी लाहे करे उन शख्स खे पाराइनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि वञनि था, चवनि था ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा नज़र वञी हुई त जॾहिं अल्लाह ताला मुंहिंजी माफ़ी खे क़बूल कंदो ऐं काब सब जो सब माल अल्लाह जी राह में खर्च करे छॾींदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था ए काब सब माल अल्लाह जी राह में न ॾे, जेको तोखे वधीक महबूब आहे, सब खां वधीक माल महबूब आहे उहो अल्लाह जी राह में ॾे। दोस्तों काब रज़ी अल्लाह ताला अन्हु असांखे इहो ई पैगाम ॾिनो, इहो ई सबक सेखारियो त इंसानो जॾहिं बि ख़ुशी पहुचे ताल्लुक पंहिंजे रब सां हुजे, राबितो पंहिंजे रब सां हुजे। अहिड़ी तरह हाफिज़ इब्न हजर रहमहुल्लाह पंहिंजे किताब अल इसाबा फी तमीज़ सहाबा जे अंदर उम्मे ऐमन रज़ी अल्लाह ताला अन्हा जो हिकु वाक़ियो नक़ल करे थो। उम्मे ऐमन रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं, ऐं सफ़र ते हुयसि, सफ़र ते पाणी खुटी वियो, निड़ी खुश्क थी वई, ईअं महसूस थियो बस हाणे चंद घड़ियुनि में मुंहिंजो साह वेंदो हुयो। केरा? उम्मे ऐमन रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी भेण, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी प्यारी सहाबी आहे। फरमाए थी उन टाइम तूं पंहिंजे रब सां ताल्लुक जोड़ियो, राबितो क़ाइम कयो। फरमाइनि थियूं जॾहिं दुआ घुरी बस कई, आसमान मां अल्लाह ताला पाणी जो हिकु बर्तन नाज़िल कयो, उन बर्तन मां मूं एतिरो पाणी पीतो, एतिरो पाणी पीतो, वरी अॼु ताईं मूंखे उञ न लॻी आहे। मा असाबनी बाद ज़ालिका इत्शुन, उन खां पोइ मूंखे वरी कॾहिं उञ न लॻी आहे। दोस्तों उम्मे ऐमन रज़ी अल्लाह ताला अन्हा जो पैगाम छा आहे? जॾहिं बि तकलीफ़ अचे, राबितो पंहिंजे रब सां हुजे, तव्हांखे औलाद नथो थिए, पंहिंजे रब सां राबितो क़ाइम कयो। तव्हांजो औलाद नेक न आहे, नेक बढ़ाइण जे लाइ ताल्लुक पंहिंजे रब सां जोड़ियो। घरेलू को मसलो आहे, ताल्लुक पंहिंजे रब सां जोड़ियो। मनी जो को मसलो आहे, ताल्लुक पंहिंजे रब सां जोड़ियो। कारोबार जो मसलो आहे, ताल्लुक पंहिंजे रब सां जोड़ियो। बीमारी आहे, ताल्लुक पंहिंजे रब सां। परेशानी आहे, ताल्लुक पंहिंजे रब सां। दोस्तों गम ऐं परेशानियूं तकलीफ़ूं आहिनि, नुक़सान आहिनि, ताल्लुक पंहिंजे रब सां हुजे, राबितो पंहिंजे रब सां हुजे। कुरान मजीद जे अंदर इहो ई सबक मिले थो। अंबिया किराम खे जॾहिं तकलीफ़ूं पहुतियूं, परेशानियूं आयूं, जॾहिं हुननि खां हुननि जा पंहिंजा जुदा थिया, हुननि ताल्लुक पंहिंजे रब सां जोड़ियो, राबितो पंहिंजे रब सां क़ाइम कयो। दोस्तों अचो पोइ अॼु खां पोइ असांजो राबितो, असांजो ताल्लुक हर वक़्तु, हर विखते, हर साह जी घड़ी ते पंहिंजे रब सां हुजे। जेकॾहिं न, अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदर फरमाए थो वह अनीबु इला रब्बिकुम व अस्लिमु लहू मिन क़ब्ल अन यातियकुमुल अज़ाब सुम्मा ला तुनसरून। ए इंसानो पंहिंजे रब ॾांहुं मोटी अचो, पंहिंजे रब ॾांहुं मोटी अचो, पंहिंजे रब जा फरमान बरदार थी वञो, फरमान बरदार थी करे ज़िंदगी गुज़ारियो। मिन क़ब्ल अन यातियकुमुल अज़ाब, इन खां पहिरीं, इन खां पहिरीं, इन खां पहिरीं जो अल्लाह ताला जो अज़ाब तव्हांजे मथां नाज़िल थिए। सुम्मा ला तुनसरून, उन खां पोइ तव्हांजी का बि मदद न कई वेंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे ऐं सभिनी खे पंहिंजे पालनहार सां, पंहिंजे रब सां, अल्लाह ताला सां हर वक़्तु ताल्लुक, राबितो क़ाइम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।